ये अकबर जिलो जो असी ये जो हम और अजियो सरे लेवल के बाद निकलो सिर्फ यो मकसद का करते हैं शुद्ध जो उस्तादन के संसद इंस्पेक्टर जो ये को हम पर अस्पताल का पानी दी टोपियो ये जो मुकम्मल नकी पे करे वो आपको बंद करने होंगे हम मुकम्मल तौर पर हम कल असी रद्द करते सिंध गवर्नमेंट के कितना देर तक आयो जेकरे हवा असाने मुताबिन पे अमल न कयो गौर न कयो इंशाअल्लाह ताला ये जेका बाहर रास्ते में रखिया या पूरी सिंध के अंदर हमारे रखी कंदी ऐं को हवा पंहिंजो असांजो मुंहुं न ॾेई सघंदो इन खां बहितर इहे आहे अवां असांजा मुतालबा मञो छो त इहे अवां जा मुतालबा मञंदा आहिनि इहे असांजे मुख़्तलिफ़ मर्कज़ी प्रेसिडेंट सां मर्कज़ी कैबिनेट सां अवां जूं ॻाल्हियूं थियल आहिनि नोटिफाई थियल आहिनि ख़बर न आहे अलाए कहिड़ो अव्हांखे नंद पियो खाए जो अव्हां प्राइम मिनिस्टर में पहुचे सघी रहिया आहियो ऐं असांजी हीअ जेका तंज़ीम आहे एशिया में वॾे में वॾी तंज़ीम आहे ऐं उन तंज़ीम खे पहुचे सघी रहिया आहियो भला मुंहिंजा क़ाइदीन बीठा उहे ॻाल्हाईंदा मां तमामु घणो टाइम न वठंदुमि पर मां गवर्नमेंट खे वरी बि किताब ॾियणु थो चाहियां त इहे तव्हां मामूली न सम्झो जेको अॼु असीं ज़िले लेवल ते निकिता आहियूं इंशाअल्लाह ताला पूरे सिंध जे अंदरि इहे ई असांजा क़ाइदीन आहिनि असांखे हुकुम कंदा असां पूरी सिंध जे अंदरि अहिड़े क़िस्म जा अमल कंदासूं इहे न आहे त असां ज़िले लेवल ते हीअ एहतियात करे ख़ामोश थी वेही रहंदासूं यादि रखी छॾियो अव्हांजे बंगलनि में अव्हांजूं निंडूं हराम हूंदियूं हीअ उहो उस्ताद प्राइमरी जंहिं अव्हांखे हिन मंज़िल ते पहुचायो आहे असेंबली में पहुचायो आहे ऐं अव्हां बि ॻाल्हियूं विचारे कयूं यादि रखी छॾियो अभी अॼु मिनिस्टर आयो अॼु MPA आयो अॼु MLA आयो हिननि उस्ताद जी तवजो लॻाइण अव्हांखे हिननि उस्ताद जा लख लॻाइण अव्हांखे ऐं अव्हां अॻो निंड में पिया आहियो ख़बर न आहे त अलाए छो बराबरि हींअर असीं ख़ामोश कोन थी रहंदासीं असीं घणो अव्हांजो इंतज़ारु कयो त असीं ॿार न अचूं पर अव्हां असांखे ॿार अचण ते मजबूर था कयो अलाह ख़ैर कंदो मुंहिंजा क़ाइदीन बीठा आहिनि उहे अव्हांखे तफ़सीली हाल ॾींदा मां पंहिंजो टाइम उन्हनि खे ॾियां थो